सुखियो हुजे सुपरी ॾुखियो न ॾिसी ॾींहुं रहमत वसे रब जी जीअं सावण वसे में तोसां मुंहिंजो नींहुं पिरी ईंदे तो पक सां। अॼु 14 अप्रैल पिरी प्यारे दोस्त शाइर विक्रम कुमार जो जन्म ॾींहुं आहे। दिली दुआऊं नेक तमनाऊं गॾु हैप्पी बर्थडे जूं मुबारकूं पेश कयां थो। इहो ॾींहुं बि पंहिंजे पाण ते ॾाढो फ़िकर महसूसु कंदो जंहिं ॾींहुं तो जहिड़े गुलाब जी ख़ुशबू सां भरियल प्यारे दोस्त जनम वरितो। के माण्हू ज़िंदगीअ में महबूब जो रूप धारे ईंदा आहिनि जेके बेमक़सद ज़िंदगी खे मक़सद वारे बणाइण में हथ विंडाईंदा आहिनि। तूं बि अहिड़नि माण्हुनि मां हिकु आहीं तॾहिं त शाइर लजपत परमार केॾो न ख़ूब चयो आहे। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं माण्हू मंझ अची बो बहार जी। अॼु जो ॾींहुं इहो ख़ुशनसीब ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं गुलाब जो गुल वजूद में आयो। हर तरफ़ मोहबत जी हिकु महक नज़र अचणु लॻी। इहा महक असांजी ज़िंदगीअ में टकराइजी ऐं असां बि उन गुलाब जी वजूद जो हिसो बणिजी वियासीं। मुंहिंजे तरफ़ां जनम ॾींहं जूं वाधायूं हुजनि। सदाईं मुरकंदो ऐं महकंदो रहीं। अहिड़ा हज़ारी साल जनम ॾींहुं मल्हाईंदो रहीं ऐं हीउ पंहिंजो प्रीत वारो रिश्तो हमेशह ज़िंदा रहे।